अस्सलाम वालेकुम सिंधवासियो, मां तव्हांजो पंहिंजो मुनीर सियाल। तव्हांजे लाइ हिकिड़ी गुज़ारिश आहे त असांजो सीनियर अदाकार डायरेक्टर दोस्त ज़फ़र खोखर, जेको रमू जे नाले सां मशहूरु आहे, उन पंहिंजो चैनल ठाहियो आहे ज़फ़र नॉन स्टॉप जे नाले सां। सो तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उन चैनल खे ॾिसो ऐं उनखे सब्सक्राइब कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जा थोरा महिरबानी। जंहिं त ओताक न वञाए उन्हनि जे जेके ॾिसी कने मुंहुं मटा। इमाम बशक आयो, असां ॾिसी इमाम बशक खे मुंहुं पासो रहिजी हिननि जे ओताक ते न वञाए। ओताक न वञाए उन्हनि जे जेके ॾिसी कने मुंहुं मटा। खीर बीतन जो खोखर चवे तूं भांज वेह वटा। ॾेई वञ पिड़ पटा मथां कढ ॾेई न शिन शबन चे। पर ओताक वञाए उन्हनि जे जीअं अदा वेहली एके। सूर बि सरतल सजणनि सां हुजनि जीअं अंदर में जेके। ओ खाजा तन सां खोखर चवे तूं सुका टुकुर सेके। अहिड़ा कुर्बदार के तोखे शिटरा मिलंदई शबन चे। अर्ज़ के इंसान जो दोस्त इंसान हुजे, महबूब हुजे त मेहरबान हुजे। बेवफा खां आपसू भली तंहिंखां त बहितर हैवान हुजे। उथजे वेहजे अकुल वारे सां साण कॾहिं न नादान हुजे। मुड़ुस कॾहिं न विसारींदा आहिनि कंहिंजो को बि अहसान हुजे। सच सदाई चवंदासीं पिया छो न भली को खान हुजे। भली बुख भरम जी शाल न वञे शान हुजे। भाड़ीअ खां आपसू भली दुश्मन हुजे त बि जवान हुजे। सखी सूर्य सॾिबा आहिनि को मोहबती मीज़बान हुजे। आए वे जी इज़त कनि पिया जहिड़ो तहिड़ो महिमान हुजे। रिज़्क़ रोज़ी रब ॾे थो अंदर मंझि ईमान हुजे। ही देश हुजे आबाद सदा हिन मुल्क जो मथे मान हुजे। गुल मोहम्मद गुरु दुआऊं राज़ी रब रहमान हुजे। उल्टो दौर हले थो अॼुकल्ह उल्टा अंग फेराइनि था। अॼोको दौर आहे उल्टो दौर हले थो अॼुकल्ह उल्टा अंग फेराइनि था। कूड़ कुॾे थो कंध मथां सचा साह लिकाइनि था। ताज़ी घोड़ा तड़नि में गॾह गाह विञाइनि था। ग़रीब बुख ते गुल मोहम्मद कुता मखण खाइनि था। मामा थी वञे हिकिड़ो शेर, हिकिड़ो थी वञे। ख़ुदा वरी ॻाल्हि ॿुध। हिकु ताक़ जो आहे त हिकिड़े फ़क़ीर चयो त ओताक वई उन्हनि जे जेके आकिल चवनि ईंदो कर। ओताक वई जे उन्हनि जे जेके आकिल चवनि ईंदो कर। मण मिस्रियुनि जो मलूक चए तूं वतन साण नींदो कर। डोर बुझारत ॾाह पसां तूं ॾिठ पिरोली ॾींदो कर। सेव राहे संगत में तूं नेकी पाण सां नींदो कर। थधो घड़ो थींदो कर त ओतरी यार अदब सां। ओताक वई जे उन्हनि जे जेके मर्द हुजनि मोर। हाल आहिर हाज़ुर कंदई शान भरिया शाज़ोर कंदई कचहरियूं कुर्ब जूं करे चोर पचोर। पोइ घड़ीअ घड़ीअ गोर थींदई बेहद पाण बशीर थे। आकिल ऐं बेअकल ख़ुदा बस आकिल ऐं बेअकल इहो चरखो सघंदा न चोरे। छो त अकुल वारो पंहिंजो ॻाल्हि कंदो, बेअकल पंहिंजो ॻाल्हि कंदो। इहो पाण में हली कोन सघंदा। आकिल ऐं बेअकल इहो चरखो सघंदा न चोरे। छो त हू सच ॻाल्हाईंदो सफ़रो हीअं ताराज़ीअ में तोरे। हू वेठो वात वॼाईंदो कंहिं थधे न थोरे। आकिल साण अबासी चए अच ओर मिठा ओरे। बेअकल कॾहिं बाज़ न ईंदी तोड़े सिर बि ॾेसि घोरे। सलाह कजे कंहिं सुपते सां ॾाहे साण ॾोरे। जेको जंहिं जीअ में पियो जोड़े तंहिंखां मट जुमो मलूक चए। अकुल वारो अकुल सां जोड़े ॾींदो जवाबु। अकुल वारो अकुल सां जोड़े ॾींदो जवाबु। बेअकल पियो बक कंदी ख़ाली होॾो हिसाबु। मिठल ॼट मलूक न थिए तोड़े बंदे कंद किताबु। बाक़ी सम्झण वारा सम्झी वेंदा हिकु जुमिले सां जवाबु। अदा रिधन अॻियां रबाबु वॼाईंदे विरी थी विया ॿोल न छॾियऊं ॾेजी। लतीफ़ सरकार चयो त 10 वेरनि विच में तूं आयो आहे इंसान। इंसान तुंहिंजा 10 वेरियूं आहिनि। लतीफ़ कहिड़ा